ज़हर ज़िंदगी ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी तव्हांखे कहाणी ॿुधाईंदा हलूं संगत। नेक्स्ट एपिसोड में छा थींदो? छा हाकिम खान जा माण्हू वाक़ई रॿनि खे ॿीहर ॿधी करे उते खणी ईंदा? छा इन जेको आहे पीरू जे पीउ जी शादी थी वेंदी, कामयाबु थी वेंदो, या इन खे सुञो ठो करे माई हली वेंदी? छा नेक्स्ट एपिसोड में जेको रईस गफ़ार खान आहे कहिड़ो क़दम खणंदो कमाल खान ऐं ओठे जे लाइ? उन खे इहा पक थी चुकी आहे त हाकिम खान वटि इहे ॿई न आहिनि, छो त हू ॾिसी आया हुआ उते उन खे नज़र न आया। हाणे सॼी कहाणी तव्हांखे ॿुधाईंदासीं असां तफ़सील सां, थोरो गौर सां ॿुधिजो ऐं आराम सां ॿुधिजो, तव्हांखे पोइ सम्झ में अची वेंदी असांजी ॻाल्हि। ऐं थी सघे त शाहिद खुसरो वीलॉग यूट्यूब चैनल तव्हांजो चैनल आहे, इन खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। अगरि फेसबुक पेज ते ॾिसी रहिया आहियो त इन खे फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। तव्हांखे कहाणी ॿुधाईंदा हलूं दोस्तो, मुख़्तसर कहाणी नेक्स्ट एपिसोड जी ज़हर ज़िंदगी ड्रामे जी, जेका सुभाणे यानी छंछरु जी राति ईंदी। कहाणी इहा आहे दोस्तो। पहिरीं ॻाल्हि त हाकिम खान खे गुस्सो आहे। हाकिम खान इहो सोचे रहियो आहे त मुंहिंजी उताक में गिरी रईस गफ़ार खान मुंहिंजे माण्हुनि खे कुटको ॾेई ऐं हिते मुंहिंजे अखियुनि जे अॻियूं, माण्हुनि जे अखियुनि जे अॻियूं रॿनि खे छॾायो। छा इहा मुंहिंजी बेइज़ती न आहे? ऐं पंहिंजे हाकिम खान खे इहा बेइज़ती महसूसु थी रही आहे, तॾहिं हू हाणे वार्निंग ॾींदो पंहिंजे माण्हुनि खे, त चवंदो रॿनि खे ॿधी करे वरी ॿीहर मूं वटि खणी अचो, मुंहिंजे क़दमनि जे हेठां झुकायो, ऐं रॿनि जेसीं ताईं न झुकंदो तेसीं ताईं मां तव्हांखे न छॾींदुसि। हाणे हुननि जे माण्हुनि में एतिरो दम ई न आहे जो उन जे ॻोठ में वञनि, लेकिन उहे वीचारा वेंदा ऐं पंहिंजी कोशिशि कंदा त रॿनि मिड़ई काथऊं हथु अची वञे। बाक़ी रही ॻाल्हि रईस गफ़ार खान खे इहा पक थी वई आहे त उताक ते असां वियासीं, हाकिम खान जी ते न ओठो न कमाल खान हुयो। हाणे हू सोचे रहियो आहे त हाकिम खान शायदि इन्हनि खे छॾे ॾिनो आहे, माना भॼाए छॾियो आहे, लेकिन उन खे ख़बर त न आहे ओठो अलॻि आहे त हाकिम कमाल खान अलॻि आहे। हाणे इहो पंहिंजे माण्हुनि खे चवंदो हो रईस गफ़ार खान त ओठे खे कमाल खान खां ख़्यालु कयो ऐं इहे ॻोठ जे आस पास में हूंदा। फ़िलहालु तव्हांखे ख़बर आहे ओठो हाली मीरा जो दवा कराए रहियो आहे, जेसीं ताईं मीरा ठीकु न थींदी तेसीं ताईं ओठो हिननि जे हथ में फ़िलहालु न ईंदो, ऐं हू जेसीं ताईं ठीकु करे उन खां पोइ पंहिंजा रॿनि खां पलांद वठंदो। ऐं फ़िलहालु 2-3 किस्तनि ताईं मीरा बेहोश रहंदी। वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। ख़ुदा हाफ़िज़।